बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ टियों दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान नात आहे। पहिरें नात जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सम्झाणियूं, सवाल जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं हूंदियूं उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सम्झाणे जी तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे मोहब्बत माना क़ुर्ब। लफ़्ज़ आहे फितरत माना कुदरती। लफ़्ज़ आहे सदाकत माना सच्चाई। लफ़्ज़ आहे सीरत माना आदतूं। लफ़्ज़ आहे ज़िंदगी माना हयाती। लफ़्ज़ आहे अदावत माना दुश्मनी। लफ़्ज़ आहे बशर माना इंसान। लफ़्ज़ आहे मरवत माना मेहरबानी। लफ़्ज़ आहे परावन माना धारियन। लफ़्ज़ आहे इनायत माना मेहरबानी। लफ़्ज़ आहे गुफ़्तार माना ॻाल्हाइण। लफ़्ज़ आहे अवल माना पहिरीं। लफ़्ज़ आहे अबद माना आख़िर। लफ़्ज़ आहे माहौल माना आस पास। लफ़्ज़ आहे अख़ुवत माना भाई पी। लफ़्ज़ आहे विछा माना फ़र्क़ु। जी दोस्तों, हाणे नात जूं सम्झाणियूं लिखंदासीं। पहिरियों 2 सीटूं नात। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई। सम्झाणी। हिन बैत में शाइर अब्दुल हलीम जोश पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी तारीफ़ कंदे चवे थो त असां जे प्यारे नबी सगोरे जी हयाती मोहब्बत सां भरियल हुई ऐं पाण सचाई जा शाहकार हुआ, जिन जी सॼी ज़िंदगी इबादत में गुज़री। कॾहिं कंहिं सां अदावत हुई, न कंहिं जे लाइ नफ़रत हुई। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़र में हर बशर जे लाइ इज़्ज़त हुई। सम्झाणी। हिन बैत में शाइर फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन कॾहिं बि कंहिं इंसान लाइ दुश्मनी ऐं नफ़रत दिल में न रखंदा हुआ। संदन नज़र में हर इंसान इज़्ज़त लाइक़ु हो। ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं पंहिंजी मरवत जो, बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावन ते इनायत हुई। सम्झाणी। हिन बैत में शाइर चवे थो त जीअं मींहुं सभिनी ते हिकु जहिड़ो वसंदो आहे, अहिड़ीअ तरह पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़र में कंहिं बि इंसान में को फ़र्क़ु कोन हो, पाण पंहिंजनि ऐं परावन ते बिना फ़र्क़ जे मेहरबानी कंदा हुआ। नात। नज़र में, सोच में, गुफ़्तार में, किरदार में जंहिंजी अज़ल खां ता अबद क़ाइमु रहण वारी हक़ीक़त हुई। सम्झाणी। हिन बैत में शाइर पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी साराह कंदे फरमाए थो त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जो उथण वेहण ऐं किरदार अहिड़ो त ज़बरदस्त ऐं शानदार हो, जेको हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदो। उते माहौल पैदा थियो मोहब्बत जो, अख़ुवत जो, जिते विछा ई विछा हुआ, जिते नफ़रत ई नफ़रत हुई। सम्झाणी। हिन बैत में शाइर पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि
वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी तारीफ़ कंदे फरमाए थो त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे अचण खां अॻु दुनिया में नफ़रत ऐं विछा पखिड़ियल हुआ। संदन आमद मुबारक सां उहो नफ़रत ऐं फ़र्क़ वारो माहौल फिरी मोहब्बत ऐं भाईचारे वारो माहौल बणिजी वियो। मिश्क अलफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, शाइर हिन निज़म में कंहिंजी तारीफ़ कई आहे? जवाब, शाइर हिन निज़म में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी तारीफ़ कई आहे। सवाल नंबर ॿियो, नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी वाखाण शाइर कहिड़नि लफ़्ज़नि में बयान कई आहे? जवाब, शाइर नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही वसहाबिही वसल्लम जिन जी तारीफ़ बयान कंदे फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन मुजस्सिम मोहब्बत हुआ पंहिंजनि परावनि ते महिरबानी कंदड़ हुआ। संदन अचण सां दुनिया मां नफ़रत ख़त्म थी वई। सवाल नंबर टियों, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ख़ातिमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे पैदा थियण खां अॻु दुनिया जी कहिड़ी हालत हुई? जवाब, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जे पैदा थियण खां अॻु दुनिया में हर तरफ़ नफ़रत ई नफ़रत हुई। सवाल नंबर चोथों, ॾिनल नैत मां असांखे इंसानी बराबरीअ बाबति कहिड़ी नसीहत मिले थी? जवाब, ॾिनल नैत मां असांखे इंसानी बराबरीअ बाबति उहा नसीहत मिले थी त असीं हर कंहिं सां प्यार ऐं मोहब्बत सां पेश अचूं। ॿिए हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो। लफ़्ज़ आहे सदाकत माना सचाई। लफ़्ज़ आहे मरवत माना महिरबानी। लफ़्ज़ आहे सीरत माना आदतूं। लफ़्ज़ आहे इनायत माना महिरबानी। लफ़्ज़ आहे अख़ुवत माना भाइपी। लफ़्ज़ आहे अदावत माना दुश्मनी। जीम, हिन नैत जो मरकज़ी ख़्याल अव्हां पंहिंजनि लफ़्ज़नि में बयान करियो। जवाब, हिन नैत जो मरकज़ी ख़्याल पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वाला आलिही व असहाबिही वसल्लम जिन जी इंसानी मुआशिरे में सीरत पाक बयान करण आहे। दाल हेठियूं सिटूं मुकमल करियो ऐं सीटूं मुकमल कंदासीं। मोहब्बत जंहिंजी फितरत हुई, सदाकत जंहिंजी सीरत हुई, इबादत ज़िंदगी ऐं ज़िंदगी जंहिंजी इबादत हुई, ककर वांगुरु वसायो मींहुं जंहिं पंहिंजी मरवत जो बिना कंहिं फ़र्क़ जे पंहिंजनि परावनि ते इनायत हुई।